नाज़रीन, सेहत खाते पारां दावा कई पे वञे त माण्हुनि खे मुफ़्त जेके आहिनि इलाज जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि पियूं, पर हिते सितम ज़रीफ़ी आहे त सिविल अस्पताल ख़ैरपुर में जेका बि टेस्ट थिए थी उन जी फ़ी जेका आहे उहा मुक़ररु कई वई आहे, जंहिंजे करे ही जेके बोर्ड जा सतायल माण्हू आहिनि हिन वक़्तु मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया, सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन हवाले सां जेके हिते इलाज लाइ अचनि था, जिन खां फ़ी वरिती पई उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। छा पिया चवनि? एक्सरे 100 रुपयो वरितो अथऊं। अॻे 10 रुपया 20 रुपया हूंदी, हाणे वरी 100 रुपयो आहे। असां दवा जे लाइ चऊं था पैसो न आहे, ग़रीब था, चऊं था सिविल वञूं। हिते आया त टेस्टियूं कराइण फीस था वठनि, 250 रुपया हिकिड़ी वरिती अथऊं, 50 रुपया ॿी नंढड़े जी फीस वरिती अथऊं। साईं उहे टेस्टिंग जी वरिती अथऊं। 2 टेस्टियूं करायूं, ॾोड़ो कराया में 100 रुपयो अथऊं। वरी हिते डॉक्टर लिखी ॾिनो आहे टेस्टियूं करायो, हाणे हिते 2 टेस्टियूं करायूं था। हाँ, मुदो मलेरिया 2 कया अथऊं, राति कहिड़ियूं टेस्टियूं आहिनि, 250 रुपया वरिता अथऊं। किथां आया आहियो? असां होॾो कचे मां आया आहियूं, दरिया अथऊं भाऊ, बोर्ड जा ऐं मींहं जा हयल आहियूं, असां उतां आया आहियूं। पैसो न हुजण जे केतिरा ई जेके मरीज़ आहिनि उहे इलाज जे बग़ैर ई वापसि वञनि था। कैमरामैन आफ्ताब अलो सां गॾु ख़ादिम जुड़िजो, KTN न्यूज़, ख़ैरपुर मीरस।